अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां हिन वक़्तु मदीजी में बीठो आहियां। अॼु 12 अगस्त आहे, सुभाणे ॿिए ॾींहुं 14 अगस्त आहे। मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में या असां बींग मुस्लिम या बींग पाकिस्तानी हुजण जे नाते असां वटि ईद खां पोइ जेको वॾे में वॾो इवेंट आहे उहो 14 अगस्त जो इवेंट हूंदो आहे। सो अचो त ॾिसूं त मदीजी शहर में जश्न आज़ादी 14 अगस्त जेका पाकिस्तान जी 78वीं यौम आज़ादी जे मुनासिबत सां हिते माण्हुनि में को शौक़ु ज़ौक़ु को आहे न आहे, पाकिस्तान सां उन्हनि जी केतिरी मुहबत आहे। अचो त ॾिसूं। मां जीअं ई मदीजी मां शुरूआति कई आहे त उथंदे ई मुंहिंजे साम्हूं ही मदीजी में महर हाउस जेको मदीजी शहर जो महर हाउस आहे उहो आहे। ऐं मूंखे शुरूआति में ॾिसी करे ॾाढी दिली ख़ुशी थी त महर हाउस जी मेन गेट ते जश्न आज़ादी जे हवाले सां पोस्टर आवेज़ां लॻो पियो आहे। ऐं मूंखे अंदाज़ो इहो हो त जश्न आज़ादी जे हवाले सां हिननि कंहिं क़िस्म जो को इंतिज़ाम न कयो हूंदो महर हाउस ते, पर जेको आहे त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी, छो त हिते हूअं बि हुननि जी एक्टिविटीज़ तमामु घटि हूंदियूं आहिनि, पर उन जे बावजूद बि हिननि जेको आहे ही मदीजी जो महर हाउस आहे। पाकिस्तानी झंडो हे 1 2 3 पाकिस्तानी झंडा ऐं हितां बैनर जश्न आज़ादी जो आवेज़ां लॻो पियो आहे। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधायां त दरवाज़ो बि खुलियल आहे, इहा बि ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिन हाउस ते जेको आहे ग़ुलाम शबीर शेख ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे असांजो ज़िले काउंसिल जो जेको मेंबर आहे सरदारज़ादा नसरुल्ला ख़ान दल, उहे हितां हाउस जी में एज़ ए इंचार्ज कमु कंदा आहिनि। हीअ जेको आहे गवर्नमेंट बॉइज़ डिग्री कॉलेज मदीजी डिस्ट्रिक्ट शिकारपुर साम्हूं बोर्ड लॻो पियो आहे। हीअ कॉलेज जी मेन गेट आहे। गेट ते कंहिं बि क़िस्म जो को बि तव्हांखे यौम आज़ादी जे मुनासिबत सां को बैनर या को झंडो नज़र कोन पियो अचे। हीअ जेको आहे पेट्रोल पंप आहे नजफ़ ख़ान कमारियो साहिब जो। कमारिया पेट्रोल पंप सॾियो वेंदो आहे हिनखे। हिन पेट्रोल पंप ते बि कंहिं क़िस्म जो को झंडो या बैनर नज़र न। हीअ जेको आहे मदीजी शहर जो वॾे में वॾो ऐं मशहूरु जेको आहे मारूफ़ पुराणो अली मैरिज शादी हाल आहे, ऐं हिन ते बि कंहिं क़िस्म जो को पाकिस्तानी झंडो नज़र नथो अचे। इहा टाउन कमेटी मदीजी जी मेन जेको आहे गेट आहे। हिते पाकिस्तानी झंडो जेको आहे तो मथे लॻो पियो आहे। इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, पर मां सम्झां थो पियो त हिते जेका मदीजी शहर में रोड रस्तनि ते टाउन कमेटी जी ज़िमेदारी बणिजे थी त स्कूलनि में रोड रस्तनि ते झंडा जेके आहिनि उहे प्रोवाइड कया वञनि। ॾिसो त शहीद मोहतरमा जी वरसी अचे थी या इन क़िस्म जा भुटे साहिब जी सालगिरह वरसी आहे, मोहतरमा जी सालगिरह वरसी आहे, उन हवाले सां हितां टाउन कमेटियुनि मां ई लखें रुपया ख़र्चु कया वेंदा आहिनि। ईअं न आहे त को पीपल्स पार्टी पंहिंजे पार्टी फंड मां ख़र्चु कंदी आहे। पीपल्स पार्टी पंहिंजे इवेंट्स खे मल्हाइण जे लाइ सरकारी ख़ज़ाने मां लखें न बल्कि करोड़े रुपया जेको आहे उहो ख़र्चु कया वेंदा आहिनि। त मां सम्झां थो पियो त टाउन कमेटी जे मदीजी जे चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो साहिब जी इहा ज़िमेदारी बणिजे थी त हू जेको आहे घटि में घटि माना जेको आहे का अवामी तक़रीब हिकिड़ी जश्न आज़ादी जे हवाले सां जेको आहे उहो घुराए, माण्हुनि में अवाम में ख़ुशी जे हवाले सां हिकिड़ी मिठाई तक़सीम करे ऐं अवाम ऐं शहरनि में जेके आहिनि उहे झंडा जेको आहे तक़सीम कया। छो त पीपल्स पार्टी जो बि इवेंट थींदो आहे, झंडा तक़सीम कया वेंदा आहिनि, बैनर को माण्हू पंहिंजा न वठंदा आहिनि। त हीअ हिकिड़ो आम ऐं ख़ासि ॾींहुं आहे त हिन ते बि घटि में घटि माण्हुनि खे माना जेको आहे त उहो सरकार जे तरफ़ां टाउन कमेटी जे तरफ़ां शहर में मुख़्तलिफ़ जेको आहे सो सरगर्मियूं ॾेखारण जे हवाले सां कुझु 2-3 लख त ख़र्चु कनि न। हाणे घटि में घटि 5 लख रुपया करोड़े रुपया महीने जी बजट आहे। इवेंट जेकर मोहतरमा जो आहे या को ॿियो इवेंट आहे उन में घटि में घटि करोड़ ख़र्चु कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ कैंपूं हणंदा आहिनि, भत बाट कंदा आहिनि, गाॾियूं कंदा आहिनि, वॾो कुझु जान कंदा आहिनि। हिन में 5 लख त ख़र्चु कनि, 5 लखनि खां लखु ई ख़र्चु कनि तॾहिं बि शहर में झंडनि जी जेको आहे त उहो मां सम्झां थो बरसाति लॻी वञे, मिठायूं ऐं ॿियो कुझु टियूं जेको आहे थी वञनि। हे होटल आहे मशहूरु गोहर जूणे जो होटल जेको आहे उहो सॾियो वेंदो आहे ऐं मारूफ़ आहे, पर हिननि जेको आहे त होटल जो नालो हाणे लिखी छॾियो आहे लखपति होटल। हिते अक्सरो बेशितर असां चांहि पीअंदा आहियूं, हिन जी चांहि सुठी हूंदी आहे। शाम जो चांहि बेकार हूंदी आहे सांझे खां पोइ, बाक़ी अॻु में हे मिड़ई कुझु चांहि चङी ठाहे ॾींदो आहे। चांहि जे हवाले सां हिन सां कई दफ़ा मुंहिंजो झगड़ो बि थियो आहे त भाऊ चांहि चङी ॾे। तो बहरहाल जेको आहे त हिते माना बि कंहिं क़िस्म जो को झंडो असांखे नज़र कोन थो अचे पाकिस्तान जो। हिन आज़ादी जे हवाले सां तव्हांखे को झंडो वग़ैरह कोन लॻायो आहे तव्हां होटल ते? कपिड़नि जो वॻो न यार, झंडो पाकिस्तान जो।
ऐं जेकॾहिं चेयरमैन साहिबु तव्हांखे झंडो ॾिए मुफ़्त में वॾी महिरबानी थींदी आहे, सॼे होटल खे झंडा सां सींगारींदा। वाह वाह।